आलम जी वसन बेहसन वसन बेहसन अल्लाह दिसी दिसी आयो पर तोय तलाशो कन ढायो न ढापन पसण मचा पिरी जे छो न पयूं ढायूं ढापन हो पिण कोने हिनरिया सब सरकार नतीजा नवा शहर बुधाया वरी जिंदगी अलाए छा हो पिण कोने हिनरिया ही न हुना धारा ही हो पिण कोने हिनरिया ही न हुना धारा अल इंसान सिर्जु व अना सिर्जु परोड़ जो बचा कदा व्याप्या आलिम आरिफ अहड़ी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, स्टेज पे विठल इंतहाई काबिल ताज़ीम सैयद सादा उलमाए किराम हुफ़ाज़े अल्लाह अल्लाह वारन जे दरड़न जा प्यारा नाइब खलीफा ऐं मूं गुनहगार जड़ा सभई मुझे आका जा परवानो दीवानो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज जी ही महफिल गोठ मरहूम अहमद खान खास के लिए जे अंदर तमाम खास के लिए बिरादरी जे तरफ का बसिलसिले यारी शरीफ मुनाकिद कई वई है जैमें अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तमाम ऐं असां सभिनी खे मुझे करीम रब हिन नूर भरी महफिल में रहमत भरी महफिल में वंड वठण वारी महफिल में अल्लाह ताला अचण जी वेहण जी ॿुधण ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंशाअल्लाह ताला। जह सुने रब करीम तवां सां अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई है इंशाअल्लाह ताला वो तवां सां जो अचण कबूल भी फरमाई दो चो इंशाअल्लाह ताला। छो त मुझा दोस्त अजीज सब कंहिंखे नाज हूंदो आहे, कंहिंखे दुनिया ते नाज हूंदो आहे, कंहिंखे जवानीअ ते नाज हूंदो आहे, हसीन के हुस्न ते नाज हूंदो आहे, आलिम के इल्म ते नाज हूंदो आहे, दौलतमंद के दौलत ते नाज हूंदो आहे। पर यार तवां सां सादड़न गुनहगारन फकीरन के नाज आहे जरूर कहते नाज अचो मदीने जे ताजदार ते नाज। हिन दुनिया जे अंदर दुनिया जे निजाम के ॾिसूं था त अमन ऐं सुकून में उहो थो रहे। हिन दुनिया जे अंदर हिन दुनिया जे निजाम के ॾिसूं था त अमन ऐं सुकून में उहो थो रहे जंहिंखे कहीं न कहीं ताकत वारे माण्हू जो आशीर्वाद हासिल। उहो चोरन जे चोरीअ खां भी बचियो वञे,
ॾाढनि जे ॾाढ खां बि बचियो वञे, ज़माने जे लोॾनि खां बि बचियो वञे, पर जे थोड़ो झझो कंहिं वॾड़े जो हथ आहे त शहपर खे वट ॾेई रोड ते मज़े सां बि घुमे थो पियो। जेकॾहिं को पुछेसि थो त ॿिया दे ख़बर ख़ैर त अथई, जे तो ख़बर न अथई त मां फलाणे रईस जो माण्हू आहियां। अदा ईअं आहे या न आहे? हिन दुनिया जे मुतालिक़ मुझे बेनियाज़ रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो, ओ मुझा महबूब कुल, ओ मुझा मुस्तफा, ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब इन दुनिया ते नाज़ करण वारनि खे ॿुधा, मताउ दुनिया क़लील, हीअ दुनिया इंतहाई थोरी आहे। हिन थोरी दुनिया में इज्जत जी ज़िंदगी गुज़ारण लाइ, हिन थोरी दुनिया में दुनिया जे आलो पंहिंजी ताक़त ॾेखारण लाइ, हिन थोरी दुनिया में दुनिया जे आलो पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण जे लाइ कंहिं ताक़तवर जो सायो हुजणु ज़रूरी आहे। त वल आख़िरत ख़ैरुन व अबक़ा, जेका हमेशह रहण वारी आख़िरी दुनिया है। मुंहिंजा दोस्त, जॾहिं नंढड़ी दुनिया में रहण जे लाइ साए खां सवा इज़त सां नथो रही सघे, त हेॾी वॾी आख़िरत में बि साए खां सवा इज़त सां कोन रही सघंदो। पोइ हिन दुनिया जे अंदरि इज्जत हासिल करण जे लाइ कंहिं दुनिया वारे जे साए जी ज़रूरत आहे, ऐं महशर जे मैदान में इज्जत हासिल करण जे लाइ मदीने वारे ताजदार जी उन लिवाउल हम्द जी छांव जी ज़रूरत आहे। त मुंहिंजा दोस्तो, हमेशह जे लाइ साए में उहो वेहंदो आहे जंहिंखे पंहिंजो सायो कोन हूंदो आहे। ताक़तवर जे पासे में उहो ईंदो आहे जेको ख़ुद ताक़तवर न हूंदो आहे या पंहिंजे पाण खे ताक़तवर न सम्झंदो आहे। तव्हां असां न अमलनि ते भरोसो आहे, न इबादतूं के घणियूं आहिनि, न मुंहिंजा दोस्त रियाज़तूं के घणियूं आहिनि, न वरी तव्हां सां के रातिनि जो रातियूं जागी तहजुद अदा कया आहिनि। सॼो ॾींहुं दुनिया जे ग़फ़लत में गुज़ारियूं था, राति जो जे हंध ते किरूं था त ख़बर कान थी पवे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर आहे, पर उन जे बावजूद बि हिकिड़ी उम्मीद दिल में ज़रूर आहे त अल्लाह साईं जे रज़ा वारी जगह आहे जन्नत। उन जन्नत में वञूं। हाणे उन जन्नत जे मोहब्बत, उन जन्नत जे तलाश, उन जन्नत जे प्यार तव्हां असांखे मजबूर कयो आहे त जेकॾहिं जन्नत में वञणो आहे त जन्नत वारनि जी ग़ुलामी क़बूल करणी आहे। जेकॾहिं जन्नत में वञणो आहे त जन्नत वारनि जी ग़ुलामी कबूल करणी आहे। जेकॾहिं जन्नत वारनि जी ग़ुलामी कबूल न कंदासीं त यकीनन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन्नत जे क़रीब भी न वञी सघंदासीं। त हाणे जन्नत वारा केर आहिनि? जन्नत आहे कंहिंजी, जन्नत में वेंदासीं कंहिंजे ज़रिए इंशाअल्लाह ताला। अॼु ही फ़क़ीर सजण साईं जो ग़ुलाम तव्हांजे हिन ॻोठ हाजी मरहूम अहमद खान कासरी जे अंदर इंशाअल्लाह ताला जेके कुरान करीम जो आयतूं पढ़ियूं इन कुरान करीम जे आयतुनि सां गॾु वठी करे जेतिरो अल्लाह चवरायो ओतिरो चई करे अॻिते हलंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला क्लियर कंदा हलंदासीं रब जे कुरान मां त जीअं दुनिया जे अंदर दुनिया वारनि जे साए खां सवा इंसान लाइ ॾाढा मसाइल आहिनि, ईअं क़यामत जे ॾींहुं दरे मुस्तफ़ा खां सवा मदीने वारे ताजदार जे लिवाउल हम्द वारे झंडे खां सवा ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे निस्बत खां सवा उते बि ॾाढा मसाइला आहिनि। इन करे दुनिया में मुंहिंजा दोस्त इज़त सां रहण जे लाइ दुनिया वारे जो सायो खपे ऐं क़ब्र ऐं क़यामत में इज़त सां रहण जे लाइ मदीने वारे घोट ऐं उन जे दीवान जो सायो। लेकिन दुनिया में भी इज्जत रखंदो मुझो अल्लाह
क़यामत में भी इज्जत रखण वारो मुझो खुदा है, लेकिन अल्लाह ताला दुनिया में जरिया पैदा फरमाया है, आखिरत में भी जरिया पैदा फरमाया है। अचो त हिकड़े हम्द पढ़ो छो त सभई तारीफ़ूं आहिनि उन करीम रब जे नाले सां जंहिं कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मुंहिंजा दोस्त ही रौनकूं ऐं ख़ुशबू बहाल कयूं आहिनि। इंशाअल्लाह ताला अॼु दिलि खोले ॻाल्हाईंदासीं जानियारनि वारे ॻोठ जी बि इंशाअल्लाह कसर ॾेई अॼु पोइ थींदासीं। पोइ त ख़ुशि आहियो इंशाअल्लाह ताला। अदा ही पाणी तसव्वुर कर, तवज्जो कयो। पहिरीं हिकड़ी मनक़बर पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला, उन खां पोइ हम्द पढ़ंदासीं, उन खां बाद में इंशाअल्लाह ताला क़ुरान जो लोले था शुरू कयूं। परदो नखण जा खालिक ढक जा ढकण वारा, परदो नखण जा खालिक ढक जा ढकण वारा, दुनिया जा दोस्त सारा सभई खिलण वारा, परदो नखण जा खालिक, परदो नखण जा खालिक ढक जाए ढकण वारा, ढक जाए ढकण वारा, दुनिया जा दोस्त सारा आहिनि रुगो खिलण वारा, परदो नखण जा खालिक। दाता जेको धिकारियो बेकार हिन बंदे खे, दाता जेको धिकारियो बेकार हिन बंदे खे, ताना ऐं मिहणा मिलंदा गुनहगार हिन कंदे खे, दाता जेको धिकारियो बेकार हिन बंदे खे, ताना ऐं मिहणा मिलंदा गुनहगार हिन कंदे खे, लजपाल लज तू रख जा, लजपाल लज तू रख जा, तोखां न पुछण वारा, परदो नखण जा खालिक, परदो नखण जा खालिक ढक जाए ढकण वारा, ढक जाए ढकण वारा, दुनिया जा दोस्त सारा सभई खिलण वारा, परदो नखण जा खालिक। ॾाढो मदोही आया मालिक दी जाए माफ़ी, ॾाढो मदोही आया मालिक दी जाए माफ़ी, ॿिए कहीं खे नाहे परवाह, मूलाए तूं काफ़ी, चंदुरास माण्हू रखंदा, चंदुरास माण्हू रखंदा, बाक़ी सभई खिलण वारा, परदो नखण जा खालिक, परदो नखण जा खालिक ढक जाए ढकण वारा, ढक जाए ढकण वारा, दुनिया जा दोस्त सारा
माशा अल्लाह मुखे यकीन आगे बख्शी दे तू इबारी हर वक्त तुझे दरते मुझी आजारी सारी हर वक्त तुझे दरते मुझी आजारी सारी लजपाल लजा तू रख जा लजपाल लजा रख जा लजपाल लजा तू रख जा खान पुछण वारा पर तो नखण जा खालिक पर तो नखण जा खालिक ढक जाए ढकण वारा ढक जाए ढकण वारा दुनिया जा दोस्त सारा आहिन रुगो खिलण वारा पर तो नखण जा खालिक अल्लाह जा कामिल वली जिदी मन शुक्रानो अदा कंदा हन खबर पर छा चवंदा हन मुंहिंजा करीम रब कहिड़ी ॻाल्हि जो शुक्रानो अदा कयां जेका मुंहिंजी पर्दा पोशी कई थई उन जो शुक्रानो अदा कयां या जेकी बेशुमार नेमतूं अता कयूं थई उन जो शुक्रानो अदा कयां मुझा दोस्त अजीज तमाम सा पंहिंजे हाल दे ॾिसी वरी मुझे बेनियाज़ रब जे कुर्ब दे ॾिसूं यकीन कयो शर्म खां कंध झुकी वेंदो त मुझा मौला असां केॾा न केतिरा न मुझा करीम रब असां तुंहिंजे दरबार जा नाशुक्र हूं लेकिन मुझा मौला पोइ बि तूं रब जा केतिरा न अणगणिया एहसान हन जंहिं वक़्त में बानो फजर जे नमाज जी अज़ान बुधी अण बुधी कंदो अज़ीज़ान मन फजर जी अज़ान जी आवाज बुधी अण बुधी कंदो फरिश्ता रब्बे कुदरत जे दरबार में अर्ज़ कंदा हन मौला केॾो न तुंहिंजो बेवफा बानो अज़ान तुझे दरबार मां सदड़ो हली रहियो मगर मुझा करीम रब तो करीम रब जे नाले खे ॿुधी अण ॿुधो करे रहियो ॿिए जो टाइम थींदो अल्लाह जे घर मस्जिद मां अज़ान ईंदी जंहिंजो नालो अज़ान हकीकत में उन अज़ान ने गौर कर त मुझे बेनियाज़ रब जे दरबार मां न रुगी सदड़ो थींदो पर यकीन भी ॾियारो वेंदो हय्या अलस्सलाह हलिया नमाज़ ते यकदम पोयां वरी ॿियो जवाब मिलंदो ओ नमाज़ ते अचण वारा इहो न सोचजां त नमाज़ ते भी तुस छा मिलंदो हय्या अलल फलाह अज़ान में न रुगी तोखे इन जो सदड़ो थींदो हलिया नमाज़ ते पर गॾो गॾु तोखे इत्तला भी मिलंदो त नमाज़ ते अचण वारा याद रखी छॾजां उन बेनियाज़ रब जे दरबार में अची रहियो जंहिं दरबार में अचण वारो कोई नामुराद खाली कोन मोटंदो दुनिया जी कामयाबी
खपई अल्लाह जे दरबार में हलिया आखिरत जी कामयाबी खपई अल्लाह जे दरबार में हलिया मगर मुझा दोस्त अजीज तो असा बुद्धि अणबुधो करे छींदा हूं जरा गौर कर फजर जी नमाज जो अज़ान बुद्धि अणबुधो कयोसी बिपहर जी नमाज जो अज़ान बुद्धि अणबुधो कयोसी मुझा दोस्त अजीज खुदा जे वास्ते जवाब दे इन फजर जी नमाज खां वठी बिपहर जी नमाज ताईं जे ज़मीन ते तू हली रहियो आ खुदा उहा ज़मीन मुझे करीम रब जे कुदरत में आया तुझे कब्ज़े कुदरत में जवाब दे अजीजा ने मन अल्लाह जो कुरान भी कद पढ़ंदो बेनियाज़ रब जो कानून भी ॿुधाईंदो हलंदो मुझे बेनियाज़ रब जा बाना अगर तोखां सवाल कयो वञे त फजर जे नमाज़ ते तोखे सॾड़ो थियो तो ॿुधी अणॿुधो कयो ॿिए जे नमाज़ ते सॾड़ो थियो तो ॿुधी अणॿुधो कयो जेकर अॻियां न साइड ते अचो त मज़ो थींदो साम्हूं मां दोस्तनि खे ॾिसां अजीज़ा ने मन जेकर तोखां सवाल कजे हर टाइम ते तो ॿुधी अणॿुधो छो कयो हकीकत में तू हिकड़ो ही जवाब ॾींदे कहिड़ो जवाब ॾींदे चवंदे मौलाना साहब छा कयां बचड़नि जी रोज़ी करणी आहे तव्हां मौलवी लिखे चाहे मुझे बचड़नि जी रोज़ी केर कंदो मुझे बचड़नि जो खाधे जो इंतजाम केर कंदो रुगी नमाज पढ़णी नाहे ओ मुंहिंजा दोस्त अजीज तवज्जो कर ओ मुंहिंजा दोस्त अजीज तवज्जो कर जो अल्लाह जी ज़ात बाबरकात जा बाना अज हिन फकीरानी कचहरी मां कुछ हासिल करे पहुती जंहिं शइ जो तू फिक्र थो करी उन शइ जो ज़िमो कुरान तो चवे त मुझे रब पाण खणी छॾियो तू हिकड़ो ही जवाब ॾींदो त मुझे बचन जे रोज़ी जो छा थींदो मां कलाक वञी नमाज ते वेहा मुझे बचन जे रोज़ी जो छा थींदो मुझो अल्लाह तो का कुरान करीम में सवाल करे रहियो आहे अमन हासल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़क़हू मुझो बेनियाज़ रब तो फरमाए मुखे जवाब दे बाना जंहिंजी रोज़ी मां अल्लाह बंद करे छॾिया ॿुधा उनखे ॿियो रोज़ी ॾियण वारो केरु अजीज़ा ने मन रोज़ी जो ज़ामिन मुझो बेनियाज़ रब मुझे बेनियाज़ रब जो कुरान ॿुध अल्लाह जो कुरान ॿुधी पंहिंजो ईमान ताज़ो कर मुंहिंजा दोस्त अजीज़ मुझो बेनियाज़ रब तोखे ॿुधाए रहियो आहे त तूं रोज़ीअ जे फिक्र में मां अल्लाह जे ज़ात खां गाफ़िल न थी छो त मां खुदा मां अल्लाह पैदा पाक में कंदो हां उन जे रोज़ीअ जो इंतज़ाम मां अल्लाह पहिरीं करे छॾींदो हां तोखां तो पुछां जॾहिं तूं अमड़ जे पेट में हुई अञा जी चल अमड़ जे पेट मां दुनिया ते आए कोन ॿुधाए मुंहिंजा अदा जीअं अमड़ जे वजूद मां ॿाहिरि आए तो में ॻाल्हाइण जी सलाहियत न हुई तो में खाइण जी सलाहियत न हुई तोखे सदकण जी ताक़त न हुई ॿुधाए त तुंहिंजे अचण खां अॻु में तुंहिंजे जी जल अमड़ जे सीने में मुंहिंजे अल्लाह तुंहिंजे रोज़ीअ जो इंतज़ाम कयो हो या कोन कयो हो जेतिरा भी वेठा हो जवाब ॾियो जंहिं बेनियाज़ रब तुंहिंजे अचण खां अॻु में तुंहिंजे लाइ तुंहिंजे अमड़ जे सीने में रोज़ी जो इंतज़ाम करे छॾियो ॿुधा हो मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे बचड़नि जे लाइ रोज़ीअ जो इंतज़ाम कंदो या कोन कंदो
अजीजा ने मन इहा नफ्स जो धोखो इहो नफ्स जो धोखो अच मां रब जे कुरान करीम खां तोखे पुछी दिया मुझो अल्लाह छा तो फरमाए इहो तोखे नफ्स धोखो ॾेई रहियो त जेकॾहिं नमाज़ ते दुकान बंद करे वींदे बगैरा तुंहिंजा हलिया वींदा जेकॾहिं कॾहिं काॾे खे छॾे वींदे सुवारी तुंहिंजी हली वींदी जेकॾहिं रक्शे खे छॾे वींदे गेरा तुंहिंजा हलिया वींदा मुझो अल्लाह फरमाए तो खबरदार थी यजअल लहू मखरजा अल्लाह जो कुरान जो सचो जवाब दे अल्लाह जो कुरान बुलंद आवाज से जवाब दे रब जो कुरान अल्लाह जो कुरान सचो तो जो असा जो अकीदो कच्चो तो जो असा जो यकीन कच्चो रब जो कुरान सचो ओ मुसलमान जॾहिं अल्लाह जे कुरान जे मथा तो जो यकीन थी वयो पो ॾिसंदो वञजा त मुंहिंजो अल्लाह तुंहिंजा अणथियणा कम कीअं थो मुकमिल करे छॾे जो त मुझे बेनियाज़ रब फरमायो फमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा मुझे बेनियाज़ रब फरमायो जेको शख्स मां अल्लाह जे ज़ात खां डिॼंदो कंहिंखां डिॼंदो जवाब दे कंहिंखां डिॼंदो अल्लाह जे ज़ात खां डिॼंदो रब क़ुरान में छा फरमायो वमन यत्तक़िल्लाह ऐं जेको शख्स भी मां बेनियाज़ रब खां डिॼंदो मां अल्लाह जो ख़ौफ़ दिल में रखंदो मां अल्लाह जे ज़ात जो डप दिल में रखंदो यजअल लहू मखरजा मां रब वाइदो थो कयां उन जे लाइ बाटू मां रब पाणी खोले छॾींदो तूं थो चवीं त नमाज़ ते वेंदुसि त मुंहिंजे जॾहिं गाॾीअ जी सवारी हली वेंदी रक्शे वारो थो चवे नमाज़ ते वेंदुसि मुंहिंजी सवारी हली वेंदी दुकानदार थो चवे नमाज़ ते वेंदुसि मुंहिंजा ग्राहक हलिया वेंदा गोया कि तूं ईअं सम्झी रहियो आहे त रिज़्क़ रोज़ी तूं पाण खे पाण ई ॾेई रहियो आहे ख़बरदार थी तूं केरु थींदो हिकिड़ो तूं त छा पर चङीदा न बिजू तुझो आसरो अवल ॾेई उन्हनि खे पोइ उभारी सिज हिन बनीअ मथां बिज कई हारी दड़ हलिया वया हिकिड़ो तूं दुनिया में कोन आयो है केतिरा ई दुनिया में आया केतिरा ई दुनिया मां हलिया वया ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे दादनि परदादनि ॾे निहार उन खां मथनि ॾे निहार ॻोठ साॻियो ई मौजूद आहे मखाण साॻी मौजूद आहे ज़मीनूं साॻियूं मौजूद आहिनि सभु कुझु मौजूद आहे मगर उहे जवान मुक़ाम में सुता पिया आहिनि निज़ाम साॻियो हली रहियो आहे मगर उहे मौजूद नाहिनि अॼु उहे मौजूद नाहिनि सुभाणे तूं असां कोन हूंदासीं ख़ुदा जो निज़ाम जीअं हले थो तीअं हलंदो ई रहंदो तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो छा थियो तुझो दिमाग खराब छाते थियो पर मुझा दोस्त अजीज याद रख मुझे बेनियाज रब फरमायो ऐ मुझा बाना जेको मां अल्लाह जे ज़ात जो दिल में खौफ रखंदो मां अल्लाह उन जे ला दरवाजा खोले छडींदो मुझा मौला कीअं खोलींदो रब जे कुरान के जे सच्चो तो समझी त मुझा दोस्त अजीज जो गौर सां ॻाल्हि ॿुधो सवाल रब जे कुरान का जवाब भी रब जे कुरान
कुरान खां ओ मुझा करीम रब मां वाइदो थो कयां सुभाणे खां वठी करे मुझा अल्लाह से तो जो दिल में खौफ पैदा थो कयां हाणे फजर जी नमाज कोन छॾींदुसि सवारी हली वञे त हली वञे केरा हलिया वञनि त हलिया वञनि पर मुझा मौला मुझी दिल मुखां सवाल करे रही आ मुझी दिल मुखां पुछी रही आ त जेकॾहिं दुकान बंदि कंदे केरा किथां ईंदा सवारी बंदि कंदे माण्हू किथां ईंदा अल्लाह जो क़ुरान ॿुध मुझे रब फरमायो तू मां अल्लाह जे ज़ात सां सौदो करे ॾिस मां अल्लाह वाइदो थो कयां वयरज़ुक़ुहु मिन हैसु ला यहतसिब अल्लाह जो कुरान सच्चो अचो रब जो कुरान मुझे बेनियाज़ रब फरमायो मां रब्बे ज़ुल जलाल तो सां वाइदो थो कयां मां अल्लाह जो खौफ रखण वारा तू पंहिंजो हिकिड़ो दर बंदि करे मां अल्लाह जे दरबार में ईंदे मां अल्लाह अहिड़ा दरड़ा खोले ॾींदो मैं जंहिंजो कॾहिं तो दिमाग़ में सोचो भी कोन हूंदो मुझो बेनियाज़ रब मुझो करीम रब रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो आ मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त बस इहो हिकिड़ो तो वटि बहानो आ त जेकॾहिं मां नमाज़ ते वेंदुसि त ही थी वेंदो लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो बहानो न हला असर जो टाइम थियो जवाब न ॾिनी मग़रिब जो टाइम थियो जवाब न ॾिनी इशा जो टाइम थियो जवाब न ॾिनी हिकिड़े मिंट जे लाइ तोखे तुझे पैदा कंदड़ रब जो कसम ॾेई सवाल थो कयां जवाब ॾे हिन फ़क़ीर खे ईमानदारीअ सां जवाब ॾे पुटु तुंहिंजो आ पीउ तूं उन जो आ उनखे ताते वॾड़ो कयो अथई पुटड़ो जवान थींदो आ अपे खे सुकून मिलंदो आ पीउ जे हैसियत में पुट खे सॾड़ो करी बचड़ा हेॾे आ पुट तोॾे न अचे वरी सॾड़ो करी बचड़ा हेॾे आ वरी पुट न अचे पंज दफ़ा ॾींहं में सॾु करी पंजई दफ़ा तुंहिंजो पुट तोॾे न अचे तोखे कसम आहे पैदा कंदड़ रब जो जवाब ॾे मुस्लमान त उन पुट सां ॻाल्हाइणो ॿोलाइणो छॾींदे या कोन छॾींदे जवाब ॾे ॻाल्हायो मुस्लमानो ॻाल्हायो अगरि तुंहिंजो पुटड़ो थी करे हिकिड़ो ॾींहुं न 8 ॾींहं न महीनो पूरो तुंहिंजो सॾ में सॾ न ॾे तूं सॾड़ो करी तोखे जवाब न ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका मिल्कियत हूंदई चवंदेसि तोखे हिसो कोन ॾींदुसि घर वारनि खे चवंदे मुंहिंजो हिन पुट बेफ़रमान सां वास्तो कोन्हे को अञा जेकॾहिं उहो पुटड़ो वरी सॾड़ो बि न ॿुधे अजीब अजीब ॻाल्हियूं करे त इख़बार में लेख ॾियारी ॾे हिन सां मुंहिंजो वास्तो ई कोन्हे पुट खे चवंदे घर मां निकिरी वञ जेकॾहिं तुंहिंजो पुट तुंहिंजो चवण न वठे चवीस त घर मां निकिरी वञ ख़ुदा जे वास्ते जवाब ॾे 40 साल थिया अथई 30 साल थिया अथई 20 साल थिया अथई 50 साल थिया अथई अल्लाह जी बेफ़रमानी कंदे ख़ुदा कॾहिं हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे अल्लाह तोखे इएं चयो आहे त मुंहिंजे अर्श जे हेठां निकिरी वञ कॾहिं हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे रब तोखे चयो आहे जवाब ॾे कॾहिं मुंहिंजे ख़ुदा तोखे चयो आहे त मुंहिंजे फर्श तां निकिरी वञ न मुंहिंजे अल्लाह ईअं चयो त कोन्हे पर ज़रा क़ुरान ॾे ॾेहा मुझे बेनियाज़ रब फरमायो हुवल्लज़ी जअल लकुमुल अर्द ज़लूलन फमशू फी मनाकिबिहा वकुलू मिन रिज़्क़िही वइलैहि नुशूर मुझे बेनियाज़ रब जे पाक कुरान
कुरान करीम दे निहार ओ बेवफा इंसान ओ बेवफा इंसान ओ बेवफा इंसान मुझे रब फरमाए रहे हो वल्लज़ी जअल लकुमुल अर्द ज़लूला मुझो अल्लाह तो फरमाए ऐ मुझा बाना तो बेफरमानियूं कयूं तो मां अल्लाह जे हुक्म के लबैक न चयो नमाज़ भी न पढ़े रोज़ा भी न रखे ज़कात भी न ॾिने हज भी न कये गरीबन जी मदद भी न कये मुझो रब फरमाए तो बिनिहार मां अल्लाह तुझे सहूलत जे लाइ पंहिंजे ज़मीन के सिधो सुहीं बनायो एकड़े मिंटला जवाब दे मुझे बेनियाज़ रब जी कुदरत जॾहिं जबलन में भी दोहई जबलन में भी दायो जॾहिं जबलन में भी दायो के हेठां जबल के मथां जबल हली कोन सघंदो आ पत्थरन ते बीही कोन सघंदो आ ॿुधा उन जबलन जे बनाइण वारो केरु चो मुंहिंजो अल्लाह मुंहिंजो बेनियाज़ रब तोखां पुछी रहियो आ तोखे ॿुधाए रहियो आ अगर मां अल्लाह जी ज़ात सॼी ज़मीन खे हेठां मथां करे छॾियां मूंखां पुछण वारो केरु न हुयो अगर मां अल्लाह ज़मीन के खदा खदा करे छॾियां मां खुदा खां पुछण वारो कोई न हुयो अगर मां अल्लाह जी ज़ात चपल ई चपल करे छॾियां पुछण वारो कोई न हुयो मुंहिंजो अल्लाह तो फरमाए ऐ मुंहिंजा बाना मां रब तोसां एतिरो त प्यार कयो आ जो मां अल्लाह जे ज़ात ज़मीन के न रुगी हमवार बनायो आ न रुगी सिधो बनायो आ मगर मुझे बेनियाज़ रब फरमायो वकुलू मिन रिज़्क़िही मां अल्लाह जे ज़ात इन ज़मीन के हुक्म ॾिनो आ ओ मां अल्लाह जी ज़मीन पंहिंजे वजूद के चीरे फसलन के तैयार कर मेवन के तैयार कर त मुंहिंजा बाना खाइनि त मां रब ख़ुशि थियां हेतिरी जमायत हज़ारनि जे तादाद में वेठा आहियो तव्हां के पंहिंजे रब जो कसम ॾेई थो चवां को हिकिड़ो तो थी मूंखे ॿुधाए त मुंहिंजो पुटु बेफ़रमान हदूं किरास आ चवण बि मुंहिंजो कोन वठंदो आ सच जो जवाब भी कोन ॾींदो आ पर पोइ बि मां पीउ जे हैसियत में खिली ख़ुशि थी चवंदो हांसि त जहिड़ो हई तहिड़ो मुंहिंजो पुटु हई जेको वणई वरी बि खण जेको वणई वरी बि खण तूं चोड़ त मां ख़ुशि थियां तूं खा त मां ख़ुशि थियां हिते हेॾी जमायत में को हिकिड़ो भी आहे कोई कोन हूंदो हिकिड़ो दफ़ो कंदे ॿियो दफ़ो कंदे टियों दफ़ो कंदे वधीक न करे सघंदे हा अगर इहे कुर्ब करण वारो आहे त हिकिड़ो मुंहिंजो ख़ुदा आहे ॿियो मुंहिंजो मदीने वारो घोट मुस्तफ़ा आहे अज़ीज़ान मन ओए ॾियो बेनियाज़ रब जूं महिरबानियूं एदा बेनियाज़ रब जा कुर्ब तुझे मथा जो मुझे अल्लाह फरमायो वकुलू मिन रिज़्क़िही लेकिन अॻियों अल्लाह बि ॻाल्हि बि ॿुधाई आहे उनखे बि गौर सां ॿुध वइलैहि नुशूर अल्लाह अल्लाह मुसलमान केॾो न अजीब इंसान है सब कुछ ॼाणण जे बावजूद ॿोड़ो न ॿुधे थो न ते परवाह नाहे बयार नाहे नाबीन ॾिसे ई कोन थो न ते बयार नाहे पर जेको अखियुनि सां ॾिसी ऐं खॾ में किरे उनखे बेवकूफ़ चइबो या अक़लमंद चइबो आहे ओ मुसलमान ॾिसी थो पियो रब जो क़ुरान ॿुधी थो पियो रब जो क़ुरान त मुंहिंजो अल्लाह एॾा कुर्ब करे रहियो आहे ज़मीन खे तुंहिंजे लाइ हमवार बनाई बागन खे तुंहिंजे लाइ मेवन सां सिंगारी मुंहिंजो अल्लाह फरमाए थो इन जे लाइ त वकुलू मिन रिज़्क़िही ऐं मुंहिंजा बाना मां अल्लाह जो रिज़्क़ खा लेकिन वइलैहि नुशूर इहो यादि रखी छॾिजां तोखे मोटी वरी बि मां रब जी तरफ़ अचणो आहे लतीफ सरकार फरमायो छाला बनी छो तू त बेली थी
जो कंज करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां हिकड़े पासे तू असा गुनाहगार हिकड़े पासे अल्लाह जा कामिल वली मामा जे मौजू ते जरूर ईंदुम लेकिन पहिरीं तोखे सुजाग करण थो चाहियां मामा जे महबूब मुर्शिद करीम सजण साईं दामत बरकातुहुल आली जो गुलाम आहियां सदन जो फरमान तो ते पहुंचाइण थो चाहियां ऐ अल्लाह जा बाना तू हिक सां यारी रखो हीअ सॼी काइनात रब तुंहिंजे हवाले करे छॾींदो केॾो न सस्तो सौदो तू हिक जो थी सब कुछ तुंहिंजो थी वञे पर जेकॾहिं तू हिक खां मुंहुं मोड़ी दे त हे तुंहिंजे जिस्म जा कपड़ा भी तुंहिंजा दुश्मन थी वेंदा कीअं थींदा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कीअं थींदा जेको अल्लाह खां डिॼंदो आहे काइनात सॼी उन खां डिॼंदी आहे जेको मुझे बेनियाज़ रब खां न डिॼंदो आहे तवज्जो कजां जुमिले जे पोयां जेको मुझे बेनियाज़ रब खां न डिॼंदो आहे मुंहिंजो अल्लाह उनखे पंहिंजे पाछे खां बि डिॼारींदो आहे हाणे अंदाज़ो लगा रात जो जॾहिं वींदो हुई वींदे वींदे पंहिंजे पाछे खे ॾिसी छिरक भरींदो हुई या न जवाब दे छिरक भरींदो हुई इहो छाजे करे तो छिरक भरी जो तुझे अंदर में खुदा जो खौफ नाहे जेकॾहिं तुझे अंदर में मुझे बेनियाज़ रब जो खौफ हुजे मुझे अल्लाह जी ज़ात जो इश्क ऐं मोहब्बत हुजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तू त डिॼंदे कोन पर झंगल जा जेके जानवर होगा उहे तोखे ॾिसी करे रस्तो छॾे मुंहिंजा दोस्त पंहिंजे ॿोलीअ में तोखे सलाम कंदा त रब जो महबूब बानो अची रहियो आहे हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर अल्लाह करे शल तुंहिंजो असांजो अक़ीदो चङो बीहे हिकिड़ी ॻाल्हि कयां चजबो तव्हां सां वाइदो कयो त जानवरनि वारी बि यकी टेक तव्हांखे ॾियणी आहे इंशाअल्लाह ताला हिकिड़ी ॻाल्हि कयां नाराज़ न थींदो हिकिड़ो हो या न कयां साईं कमर शाह बादशाह हल चई थो छॾियां भला अक़ीदो अल्लाह ताला तव्हां असांजे हाल जे मथां रहम फरमाए बस उहा ॻाल्हि खाई कोन थो करियो महबूब सुबहानी शहबाज लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रहमतुल्लाह तआला अलैहि संदन जे दरबार में पेट जे सूर सां हिकिड़ो मरीज़ आयो कहिड़ी तकलीफ़ हुयसि जो पेट में सूर सूर जो ताहूं कंदो आयो मुझे सुणे मदीने वारे वीर जे बचड़े जे दरबार में हसनी हुसैनी घोट जे दरबार में अचे अर्ज़ कई सुणे महबूब सुबहानी जे दरबार में मुंहिंजा साईं ॾाढो मूंखे पेट में सूर वारो कयो का दुआ ऐं दवा ता फरमायो सुणे अब्दुल कादिर जीलानी घोट मुर्गी करे पाण सूरे इखलास जी तिलावत फरमायो छाजी कहिड़ी सूरत सूरे इखलास कहिड़ी आहे खोले ॿुधायां कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद सूरे इखलास जी तिलावत फरमाए पाण के शैते पढ़ी ॾिनो ओहो पीअंदो वियो ईअं थींदो वियो ॼण बाहि जे मथां पाणी अची वियो दर्द ख़त्म थी वियो सूर ख़त्म थी वियो आयो रुवंदो बियो खिलंदो छो त आयो महबूब जे आशिक़ जे दरबार में जो त मुझे मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में जेको भी रुवंदो ईंदो हो मुझे आका जे दरबार मां खिलंदो पो मोटी वेंदो हुयो
छो त मुस्तफा करीम जी दरबार रोदन के खिलाइण वारी आ त याद रखी छॾिजां मुंहिंजे महबूब जे दीवाननि जे दरबार में भी जेको रोंदो ईंदो आ वापस थींदो आ त मुर्गंदो वेंदो आ सोणे अब्दुल कादर जीलानी घोट सूरे इखलास जी तिलावत फरमाए उन जे पेट जो दर्द खत्म थी वियो जेॾी महिल मोटी वञी ॻोठ में पहुतो पंहिंजे ॻोठ में पहुची करे ॻोठाणनि खे ॿुधाए अॼु मां पंहिंजे पेट जे सूर जी दवा त वठी आयो हा पर न रुॻी दवा वठी आयो हा अहिड़ो विर्द बि ॾिसी आयो हा उहा दवा बि पटी करे आयो हा ॻोठ वारो जंहिंखे बि पेट में सूर पवे बग़ैर कंहिं देर जे हलियो अचे दवा ॾींदोमांसि पेट जो सूर मिंटनि में हलियो वेंदो अजीब इत्तिफ़ाक़ राति जे टाइम ते कंहिंखे पेट में सूर पियो चयो फलाणे माण्हूअ ऐलान कयो आहे जल्द में अचे दरड़ो खड़कायो अदा मूंखे पेट में सूर आहे चवे थो पाणी खणी अचो पाणी खणी आया सोणे अब्दुल कादर जीलानी घोट सूरे इखलास जी हिकिड़ो दफ़ो तिलावत कई हिन हमराह हिकिड़ो दफ़ो न 10-20 दफ़ा सूरे इखलास पढ़ी करे हमराह खे ॾिनो जीअं पाणी पीअंदो वञे तीअं दर्द टीणो ऐं चवणो थींदो वञे तवज्जो कजो अॼुकल्ह कुझु हाल मां पंहिंजी ॻाल्हि कयां तव्हां नेक सालिह अल्लाह जा बाना ऐं पंहिंजी आजिज़ फ़क़ीर पंहिंजी ॻाल्हि पियो करे त अॼुकल्ह मुंहिंजो इहो हाल आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं वरी पढ़े तीअं दर्द वधंदो वञे सुबुह जो सवेल मुंहिंजा दोस्त सिधो सुणे अब्दुल कादर जीलानी जे दरबार में आयो सोने महबूब सुभानी जे दरबार में अची करे अर्ज कई ओ मुझा सोना ओ मुझा महबूब मुर्शिद जीव बचड़ा किबला कलम के पेट में दर्द थियो जीव बचड़ा किबला तवा सूरे इखलास पढ़ी हुई जीव बचड़ा किबला तवा पियो छा पढ़ियो पाण फरमायो सूरे इखलास पढ़ी हुई मुझा साईं मुझो त दर्द खत्म थी वियो रात मुझे ॻोठ जे अंदर कंहिं माण्हू खे दर्द थियो तव्हां हिकिड़ो दफ़ो पढ़ी मूं त सभई दफ़ा पढ़ी पर जीअं पढ़ंदो पियो वञा तीअं दर्द वधंदो पियो वञे क़ुरान त साॻियो आहे राज़ कहिड़ो आहे सोणे अब्दुल कादर जीलानी घोट जो जवाब ॿुध मुंहिंजे महबूब सुभानी फरमायो बचड़ा अल्लाह जो क़ुरान शिफ़ा अल्लाह जो क़ुरान रहमत अल्लाह जो क़ुरान सच्चो आहे मगर पढ़ण जे लाइ ज़ुबान अब्दुल कादर जीलानी वारी जो हुजण ज़रूरी आहे क़ुरान साॻियो आहे लेकिन पढ़ण वारो हर को साॻियो न आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुणे अब्दुल कादर जीलानी जा ग़ुलाम इंशाअल्लाह आस्ते आस्ते तोखे वठी हलां लेकिन मक़सद सां वठी हलंदुमि महबूब सुभानी खे मुंहिंजे बेनियाज़ रब इहो मक़ाम अता फरमायो मगर ज़रा गौर कर इहो मक़ाम सुणे अब्दुल कादर जीलानी खे रब छाजे करे अता फरमायो अल्लाह जो कुरान पढ़ा उन का पहले मुझा दोस्त एक दफो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सभई पीर जे पीर जा मुरीद हो या को बियो भी आहे तो हथ खणो ॾिसां माशाअल्लाह अखे फेरा ए ॾिस यार हर पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो है हक वारी जमाई
दस्तगीर असां जो याद रखी छन मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जे सोने कुरान करीम के भेरो दिया मुझे बेनिया ज़रब फरमायो इन फी खल्क़िस समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिल लिउलिल अलबाब एको साउंड हलाइण वारा अहिड़ा सुरीला हुजनि न त को थक कोन थींदो बाकी जे एको साउंड वारा कंदा हन नमूनो पसां थकिजी पवंदा हो अज़ीज़ान मन मुझे बेनिया ज़रब पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो इन फी खल्क़िस समावाति वल अर्द बेशक ज़मीनुन के भी असां पैदा फरमायो आसमानन के भी असां पैदा फरमायो वख्तिलाफिल लैलि वन नहार मुझे बेनिया ज़रब फरमायो दीन के भी असां पैदा फरमायो रात के भी असां पैदा फरमायो दीन जे अचण में रात जे वञण में रात जे अचण में दीन जे वञण में ज़मीनुन में आसमानन में इन्हनि सभिनी जे तख़लीक़ में अल्लाह फरमायो निशानियों मौजूद हैं हाणे अचो इन निशानन के ॾिसो तव्हां सां जे लाइ रात जी निशानी कहिड़ी आहे जो जॾहिं सिज लही वेंदो आहे उदाही थी वेंदी आहे आसमान में तारा नज़र ईंदा आहिनि रात चवंदा आहियूं जॾहिं सिज उभरंदो आहे ॾींहुं थी वेंदो आहे मुंहिंजे बेनिया ज़रब फरमायो लआयातिन इन में निशानियूं आहिनि लिउलिल अलबाब निशानियों तो असां जे लाइ रुगी ज़मीन जे मथां निशानियों लेकिन साइंसदान ने निहार छो त नौजवान के साइंस समझ में ईंदी आहे तो असां जे लाइ ज़मीन जे मथां फसल ॾिठोसीं ज़मीन जी निशानी आहे तो असां जे लाइ आसमान में सितारा ॾिठासीं सितारनि जी निशानी आहे मगर हिक साइंसदान खां पुछंदे उहो चवंदो जेके तोखे सितारा नज़र अची रहिया आहिनि इहे इंतहाई वॾा सयारा अज जे दौर जदीद जे अंदर साइंसदान पंहिंजे साइंसी खोज न करण खां बाद मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो ऐलान कयो आहे त काइनात जे अंदर हे जुमला आस्ते आस्ते चवां काइनात जे अंदर तो असांजे नज़र में ही दुनिया जी ज़मीन काइनात आहे लेकिन साइंसदान चवनि था हिन काइनात जे अंदर हिकिड़ा पंज अहिड़ा ब्लैक होल छाहन पंज ब्लैक होल माना पंज हिकिड़ा ऊंदाहा खॾा पंज ऊंदाहा चो पंज ऊंदाहा खॾा अहिड़ा पंज ब्लैक होल जो ही सॼी दुनिया हिकिड़े उन खॾे में हली वञे ओहो खॾो भरबो कोन अञा चार जेके खॾा ये छाजिला असां जवाब ॾिनो ओ साइंसदानो तमाम मेहनतूं कंदा रहो हिकिड़ी शइ ॾिसी ॿी ॾिसो ॿी ॾिसी टी ॾिसो पर मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा दीवाना साइंसदाननि जी उम्र गुज़री वई हिकिड़े सयारे ते पहुची ॿिए ते न पहुता पोयां अची ॿिए ते पहुता वरी अची ॿिए ते पहुता पर बगदाद में रहण वारे अब्दुल कादिर जीलानी दिल पर ऐलान कयो नज़र तो इला बिलादिल्लाह जमआ सोने अब्दुल कादिर जीलानी घोट फरमायो मां अल्लाह जे ज़ात जा सभई शहर ॾिठा
बुधायो खुदा जी खुदाई किथे किथे आहे को साइंसदान बुधाइण वारो आहे को दुनिया जो बुधाइण वारो रब फरमा रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन बिन मग़रिब जो रब ज़िक्र कयो बिन मशरिक़ जो रब ज़िक्र कयो हकीकत छा है जो हिकड़ो खुदा जाने बियो मुस्तफा जाने बियो जन के उहे इल्म अता कन चो उहे महबूब जा दीवाना जाने दोस्त अजीज दुनिया जे साइंसदान तो असां खां वधीक नज़र सां ॾिठो ज़मीन में तो असां जबलनि खे ॾिठो दुनिया जे साइंसदान ज़मीन में अंदर पेट्रोल खे ॾिठो ज़मीन जे अंदर कोयले खे ॾिठो ज़मीन जे अंदर लोह खे ॾिठो ज़मीन जे अंदर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुख़्तलिफ़ शयुनि खे ॾिठो यानी तुंहिंजे असांजे नज़र खां वधीक जीअं ज़माने जे लिहाज़ खां तुंहिंजे असांजे नज़र खां वधीक साइंसदान जी नज़र कम वारी आहे इहे तो असां आम माण्हुनि खां वधीक अल्लाह जे वलियनि जी नज़र कम वारी आहे उन्हनि जी नज़र ताक़त वारी आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे निशाननि खे उहे ॼाणंदा जेके अकुल वारा हूंदा मुंहिंजा मौला अकुल वारा केर आहिनि अचो रब जे क़ुरान खां पुछो अल्लाह जे ज़ात फरमायो الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والأرض ربنا ما خلقت هذا باطلا فقنا عذاب दुनियादार खां पुछदा अकुल वारो केर आहे त तव्हां सां जवाब कहिड़ो ॾींदासीं जेको माण्हू खे ठगण में वधीक अकुल वारो हुजे माण्हुनि खे परेशान करण वारो अटकलूं सटकलूं करण वारो मुंहिंजो रब फरमाए थो अकुल वारो इहो न आहे इहो अकुल वारो दुनिया जूं ठगियूं थो ॼाणे मुंहिंजो रब फरमाए मां अल्लाह जे राज़नि खे जेके ॼाणनि था उहे अकुल वारा उहे आहिनि उन्हनि जूं रब निशानियूं क़ुरान में ॿुधायूं पहिरीं निशानी الذين يذكرون الله उहे अल्लाह जा बाना अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि छा कंदा आहिनि चो चो छा कंदा आहिनि तूं भी ज़िक्र कर चो अल्लाह 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 मुझे बेनियाज़ रब फरमायो उहे मां अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि कहिड़ी सूरत में कंदा आहिनि क़ियाम वक़ूदा जॾहिं बीठा हूंदा आहिनि तॾहिं भी अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि जॾहिं वेठा हूंदा आहिनि तॾहिं भी अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि वअला जुनूबिहिम ऐं जॾहिं पासे भर सुसा पिया हूंदा आहिनि तॾहिं भी अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं लॻाए वेठा हूंदा आहिनि केर जेके बीठे भी रब जो ज़िक्र था कन बैठे भी रब जो ज़िक्र था कन सुते भी रब जो ज़िक्र था कन चोए अल्लाह जा काबिल वली हन बुधा केर हदा हुए अल्लाह जा काबिल वली हन मुंहिंजा दोस्त अजीज हे तो असां जेको दीवानगी जे सूरत में मस्तानगी जे सूरत में हेतिरो ख़ास कली बिरादरन ई जेके लखे रुपयनि जी डेकोरेशन कई आहे हे लाखों रुपया ख़र्च कयो अथनि महबूब सुबहानी शहबाज लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जे यारी शरीफ मल्हाण जे ला हिनन पंहिंजे निस्बत जो हिनन पंहिंजे मोहब्बत जो जेको सबूत ॾिनो आहे अच तोखे रब जे क़ुरान मां ॿुधायां त जेको निस्बत वारो हूंदो आहे जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोहब्बत वारो हूंदो आहे न उहो महबूब खां परे हूंदो आहे न महबूब मोहब्बत खां परे हूंदो आहे
अल्लाह जो कुरान बुधो एक खास के लिए बिरादरी जमानो एक इंसान जात हन मगर मां अल्लाह जो कुरान पढ़ी तो के बुधाया त निस्बत वारन जो अल्लाह जे नबी जे आलो छा मकाम होंदो मता तू यो सोची त जो खास के लिए बिरादरी जो ही प्रोग्राम चंद मानू दिसी रहा न पर ईमान रख त मदीने वारो मीर पांजे महबूब मुझो मदीने जो मीर गुंबज़ खज़रा पांजे नूरानी निगाह सां ॾिसी रहियो आ चओ त सजण सजा फ़कीर दलील ॾे तमाम अल्लाह जे क़ुरान मां दलील ॾिया अल्लाह जे क़ुरान मां दलील है चजे रुख पाक जा कसम मौला खया चजे रुख पाक जा कसम मौला खया जजे रुख पाक जा कसम मौला खया चो जजे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा गला सिफारा वद्दुहा जे अंदर समूरो आज़िक्र वद्दुहा जे अंदर समूरो आज़िक्र कई पल्लैल में जुल्फन जी बात जजे रुख पाक जा जड़ो पाक नालो जो तहड़ी पाक ज़ात खुदा पाक खलकी सारी तोलर कायनात जड़ो पाक नालो तुझो तहड़ी पाक ज़ात खुदा पाक खलकी सारी तोलर कायनात नबी जो तू नबी तू रहमतल लिल आलमीन हशर जे भी तुझे हती शफाअत तुझे रुख पाक जा महबूबा त महबूबा अल्लाह जो कुरान पढ़ी तो बुधाई हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जी गाल बुधाई त तोखे मदीने वारे वीर जो शान समझ में अचे वने तो जो असा जो आका इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात अल्लाह जो नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम पांजे तख्त ते वेठो आ अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम जे तख्त ते मुजा दोस्त अजीज हुरो भी होते हुए जिन्न भी होता होया देव भी होता होया जानवर भी होता होया इंसान भी होता होया अन्या हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो तख्त उड़ान शुरू थो करे 3 मील अग्या जे रस्ते ते अल्लाह जे नबी जो तख्त वञी रहियो आ काफिलो वञी रहियो आ 3 मीलन जे फासले ते उते बिरड़न मां कीलियूं चौया माकोड़ा निकरी बाहर हलण लगा नालो याद कजा केर चौकीलियूं जवाब दे केर कील जो वसन माकोड़ी जो वसन निहार अल्लाह जे कुरान ने निहार ओडा हजरत सुलेमान अलैहिस्सलाम निकतो आ पांजे तख्त ते वेठो आ ओडा 3 मील अग्या माकोड़ी पांजे बिरन मां निकरी करे रिज़्क़ रोज़ी जे नियत सां बाहर निकरन थियो उनन लखन करोड़न माकोड़न मां हिकड़ी अहड़ी माकोड़ी आ जेका पांजे माकोड़न सां गालाए थी रब कुरान जो मज़मून पियो बनाए तवज्जो कजा माकोड़ी माकोड़न सां थी गालाए